अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हांखे गुड न्यूज़ ॿुधायूं त हाणे तव्हां पंहिंजे मोबाइल ते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा चेक करे सघो था। जी हाँ, तव्हां पंहिंजे टच मोबाइल ते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा चेक करे सघो था। दोस्तों, पैसा चेक करण सां गॾु तव्हां इहो बि ॼाणी सघो था त तव्हांजे अकाउंट में कॾहिं ऐं केतिरा पैसा निकिता आहिनि। पैसा चेक करण जो बिल्कुलु आसान तरीक़ो आहे। मां जेका डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनी आहे ऐं हिन वीडियो खां मथे बि लिंक ॾिनी पई आहे, इन लिंक ते क्लिक करी ऐं हिते नालो छा लिखणो आहे ऐं पासवर्ड छा लिखणो आहे उहो बि जेका मां मथे लिखी छॾियो आहे। तव्हां पहिरीं उन लिंक खे क्लिक करी पोइ ॿ ऑप्शन ईंदा, हिकिड़ी जॻह ते नालो लिखिजो ऐं ॿी जॻह ते पासवर्ड लॻाइजो। तव्हांजो अकाउंट ठही पवंदो ऐं उन खां पोइ जेको शनाख्ती कार्ड लिखण वारी हिकिड़ी जॻह हूंदी, यानी सर्च बॉक्स जंहिंखे चइबो आहे, हुते कंहिंजो बि शनाख्ती कार्ड तव्हां लिखंदो त तव्हांखे हू ॿुधाईंदो त इन जा पैसा जेके आहिनि हू अची विया आहिनि, या हिन शनाख्ती कार्ड वारे जा जेके पैसा आहिनि फलाणे ॾींहुं फलाणी तारीख़ फलाणे टाइम ते निकिता आहिनि। दोस्तों, तव्हां ॾिठो हूंदो अक्सर ईअं थींदो आहे त डिवाइस वारनि वटि 5 ॼणनि जा पैसा ईंदा आहिनि ऐं जॾहिं त 200 माण्हू जेके आहिनि उहे फालतू हुते बीठा हूंदा आहिनि। सो दोस्तों, हाणे कंहिं बि डिवाइस वारे वटि रश करण जी का बि ज़रूरत नाहे। पहिरीं पंहिंजा पैसा कंहिं बि टच मोबाइल जंहिं वटि आहे उन खां चेक कराए वठो, या तव्हांजो पंहिंजो आहे त उन खां अकाउंट ठाही, जेको मां तव्हांखे तरीक़ो ॿुधायो आहे, उन खां पहिरीं पंहिंजा पैसा चेक कयो, पोइ ई डिवाइस वारे वटि वञो। रश करण जी का बि ज़रूरत नाहे। ईअं बि थी सघे थो त अंगूठे जा प्रॉब्लम्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके डिवाइस वारा जेके आहिनि, करप्ट जेके डिवाइस वारा आहिनि, उहे अंगूठे जो मसइलो ॼाणाए करे असांजे काफ़ी माण्हुनि जा पैसा त कढे छॾींदा आहिनि, पर उन्हनि खे चवंदा आहिनि त तुंहिंजो अंगूठो कोन लॻो या तुंहिंजा पैसा आया कोन आहिनि। त अहिड़े क़िस्म जा जेके बि माण्हू आहिनि या अहिड़े क़िस्म जा जेके प्रॉब्लम्स जेके आहिनि उहे तव्हांजा सभु जेके हाणे ख़तमु थी विया आहिनि। तव्हां पंहिंजो शनाख्ती कार्ड नंबर जेको इन सर्च बॉक्स में लिखो, तव्हांखे टोटली ख़बर पइजी वेंदी त तव्हांजा पैसा अची विया आहिनि ऐं तव्हांजा पैसा कॾहिं ऐं कहिड़ी तारीख़ ते निकिता आहिनि। दोस्तों, आख़िर में सभिनी दोस्तनि सां इहा ई रिक्वेस्ट त प्लीज़ इन मैसेज खे तव्हां शेयर कयो त जीअं इहो पैगाम जेको आहे असांजी पूरी सिंध में पखिड़िजी सघे ऐं जेके डिवाइस वारनि जेका रश थिए थी उहा रश न थिए। महिरबानी।